दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल पंहिंजावेरी ते। जी हाँ दोस्तों, काफ़ी दोस्तनि ख़ुशख़बरी ॾींदो हलां त पापनगर ड्रामे जा कुझु आख़िरी सीन कल्ह शूट कया विया आहिनि बलूचिस्तान में। हाणे पापनगर ड्रामो ख़तमु थियण वारो आहे, इन जा ते हाणे अचण वारो आहे पंहिंजावेरी। जी हाँ दोस्तों, पंहिंजावेरी ड्रामे जा इम्कान घणा वधी विया आहिनि छो त पापनगर वाइंड अप कयो पियो वञे। आख़िरी सीन कल्ह जेका शूट थिया जिते मंठार ऐं सिकंदर जो आख़िरी मार्को रहियल हुयो उहो ॾेखारियो वियो, उते सीन शूट कया विया। राणी बि साण हुई, बलूचिस्तान जे पहाड़नि में इहे सीन शूट कया विया ऐं ड्रामे जो आख़िरी सीन उते शूट थियो ऐं ड्रामो हाणे ख़तमु पापनगर। हाणे ॾींदा पंहिंजावेरी ड्रामो उन जी जाइ ते केटियुनि वारा ऐं इन जा टीज़र बि जारी थियण वारा आहिनि ऐं प्रोमो बि हाणे टीज़र खां पोइ ईंदो ऐं उन में टाइम टेबल बि ॿुधायो वेंदो त हीउ ड्रामो कॾहिं जी पहिरीं एपिसोड हलंदी। तव्हांजे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी असां आंदी आहे, बसि कुझु ॾींहं चंद ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। बाक़ी हीउ ड्रामो जेको आहे न अचण वारो आहे, बसि सम्झो अची चुको आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तों ज़बरदस्त बहितरीनु अपडेट आहे। तव्हां छा राय रखो था इनबॉक्स में करे ॿुधाईंदा त तव्हांखे छा राय आहे। क़ीमती राय खां आगाह कंदा, सुठा सुठा कॉमेंट कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। जेका अपडेट हुजे शेयर असां तव्हां सां कंदा रहंदा आहियूं। तव्हां अॻिते लाइक सब्सक्राइब करे चैनल खे अॻिते शेयर करे छॾींदा कयो ऐं सुठा सुठा कॉमेंट कंदा कयो, जीअं बेशक तव्हांखे सभु खां वधीक सुठी ऐं ज़बरदस्त अपडेट ॾेई सघूं असां हिन पंहिंजे चैनल ते, उदासी टीवी ते।